मेहर थड़ी मोहब्बत राधण बालीशाह फरीदाबाद ऐं आसपास में अचतो ज़ोरदार मिट्टी जे तूफ़ान सबबि रोड रस्ता शहर ॻोठ घर मिट्टी ऐं धूड़ थी विया। अख छंभ जी नज़र घटिजी वई। हलंदड़ ट्रैफ़िक सख़्तु मुतासिर रही। तेज़ तूफ़ान सबबि वण किरी पिया जॾहिं त मेहर शहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में लॻल सोलर प्लेटूं उॾामी किरी पयूं जंहिं सबबि करोड़नि रुपयनि जो नुक़सानु ॿुधायो पियो वञे। राधण जे आइस फैक्ट्री जूं सवें प्लेटूं किरी तबाह थी वयूं। दुकाननि घरनि जा छापरा साइन बोर्ड किरी पिया। घरनि जूं मथां प्लास्टिक जूं टांकियूं पिणु किरी पयूं जॾहिं त मेहर जे राधण रोड ते खजी जो वण मेहनि मथां किरी पियो जंहिं सबबि मेंहिं मरी वई जॾहिं त तेज़ तूफ़ान सबबि बिजली इंटरनेट वाटर सप्लाई जी फरहामी मुअतल रही। मेहर ऐं आसपास बिजली जा पोल किरण सबबि मेहर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में बिजली जी फरहामी मुअतल। तेज़ तूफ़ान खां पोइ हल्की बरसाति पिणु पई। तेज़ तूफ़ान सबबि अयाज़ कॉलोनी में अब्दुल गफ़ार सोलंकी जे घर जे ॿाहिरीं भित जो टेको किरण सबबि 2 ज़ख़्मी बि थी पिया। होॾां मेहर तालके में सीता रोड में तेज़ तूफ़ानीअ सबबि चिणग मां बाहि लॻण सबबि होटल में ऐं मंगवाणी लॻ ॻोठ जाफ़र चांडियूं में घर सड़ी विया। इंतिज़ामिया पारां मुख़्तलिफ़ खातनि खे अलर्ट करे हिदायतूं जारी कई वयूं आहिनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।